रपड़ी रिपोर्ट नसीर अहमद नाले जो रपड़ी बसपा मुबैना पुलिस जे घर ते चढ़ाई नौजवान खंबे वियो वारसनि जो एहतजाज नौजवान जी हयातीअ खे ख़तरे जो इम्कान ख़बर मूजिब रपड़ी अलॻ नोरा जा वासी माज़ूर हाफ़िज़ साइद अली नाले जो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दाहियो आहे त उसरवेल पुलिस वर्दी सां 10 खां वधीक हथियारबंदनि घर में घिड़ी मुंहिंजे सोट गुलाम मेहदी नाले जो खे खमण जी कोशिश कई त घर में हरास पखिड़िजी वियो औरतुनि ऐं ॿारनि में के हार्ट पइजी विया खाइनि नौजवान खे खमण जो सबबु पुछियो त हुननि सिर्फ़ु इहो चयो त पुलिस वारा आहियूं ख़ामोश थी वेही रहो जंहिंखां पोइ असां क़ुर पाक खणी खेनि ॾेखारियो त नौजवान खे खमण जो सबबु ॿुधायो मगर कुझु न ॿुधायो वियो असांजो हमरा पोरियत आहे खमण दौरान बेहोश थी वियो पर खेसि गीले खणी विया आहिनि असांखे ख़तरो आहे त कंहिंजे वांगुरु वहंदी खेसि हाफ या फुल फ्राए न कयो वञे हिन एसएसपी खैरपुर डीआईजी सखर आईजी सिंध खां मुतालबो कयो कंदे चयो आहे त जल्द नौजवान खे आज़ादु कराए संदसि हयाती बचाई वञे नौजवान दिलि जो मरीज़ पिणु आहे सिंध एक्सप्रेस न्यूज़।